जंग जंगिया मुझी तो सा जंगा पलीत पैर कर परे ही धरती मुझो नंगा ही धरती मुझो नंगा अजो की न बुख हड़ताल ते केमते आयल असांजी पार्टी जो सीईसी जो मेंबर साईं ज़ैन शाह साहब असांजी पार्टी जो मरकजी नायब सदर जगदीश आहूजा साहब अमीर अली थेबो साहब असांजा कौमी तहरीक जा सीनियर दोस्त डॉक्टर नियाज कालानी साहब असलम खैरपुरी साहब गफार महर साहब सिंध यूनाइटेड पार्टी डिवीजन मीरपुर खास मो आयल तमाम सिंध यूनाइटेड पार्टी जा साथियों दोस्तों अस्सलाम वालेकुम जी। सिंध यूनाइटेड पार्टी तरफा कल 3 बजे 24 कलाकनि जी बुख हड़ताल ते वेठा हुआसीं ऐं हाणे उहे 24 कलाक थियण ॾांहुं वञनि पिया। ये जो बुख हड़ताली सिलसिलो सिंध जे तमाम अहम क़ौमी मसइले ते सां शुरू कयो आहे। यकीनन मुल्क जे अंदर कोरोना गर्मी मायूसी लातालगी रियासती तशद्दुद करप्ट ऐं नाअहल हुक्मराननि जी ख़रीदो फरोख्त क़ौमी मसइलनि खां बेज़ारी उन सूरत हाल में असां सिंध जे तमाम अहम क़ौमी मसइले ते जदोजहद शुरू कई आहे। जेको क़ौमी मसइलो असांजी बका ऐं वजूद जी जंग आहे, जेको क़ौमी मसइलो असांजे ईंदड़ नस्लनि जी जदोजहद आहे, उन क़ौमी मसइले जंहिंसां सिंध जे डिविजनल हेडक्वार्टर मां बुख हड़ताल जी कैंपुनि जे ज़रिए ही सिलसिलो शुरू कयो आहे। तो जीअं पहिरें मौक़े ते असां पंहिंजी जेकी विछड़ियल क़ौमी तहरीक जी कमज़ोर सघ आहे उनखे गॾु कयो, छो त ही जेके गैर मुल्की अफगानी बर्मी बंगाली लखनि जी तइदाद में सिंध में आबाद थियल आहिनि। इहो सवलो असांजे ॿिनि ॾींहंनि जी बुख हड़ताल ते असांजी जान पहुचे थी। इन्हनि जा चंपा असांजे खून में गिड़ियल आहिनि। इहे असांजो रत पी रहिया आहिनि। इहे असांजे पेट जो गिरियां खसी रहिया आहिनि। इहे असांजे बच्चनि जी रोज़ी खसी रहिया आहिनि। इहे सवला कोन ईंदा ऐं इहे आलमगीर दहशतगर्द आहिनि जेके नेटो जी फौजुनि सां विड़िया आहिनि, जेकी सॼी दुनिया खे जिन टोटा चबाया आहिनि। ये तव्हां आबाद थिया। इन्हनि सां जंग यकीनन ईमान जी सलामती सां विड़ी सघिजे थी। यकीनन असांजा हुकुमरान गाफ़िल आहिनि, लातालक आहिनि। इज्तिमाई तौर ते सॼी क़ौम बेज़ार आहे सियासत खां। उन सूरत में गैरतमंद धरती जा पुट पंहिंजे वतन जी मालिकी लाइ, पंहिंजे वसीलनि जी मालिकी लाइ, पंहिंजे ईंदड़ रोशन मुस्तक़बिल जी गिणतीअ में 24 कलाक बुख हड़ताल ते वेही यादि ॾियानी ॾियारीनि था हुकुमराननि खे, यादि ॾियानी ॾियारीनि था यूनाइटेड नेशन खे, यादि ॾियानी ॾियारीनि था पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट खे त असां सां नाइंसाफ़ी न कयो, असां सां ज़ुल्म न कयो। असां घणो कुझु बर्दाश्त कयो आहे। आइन खां ॿाहिरि बि असां सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी थींदी थी रहे, पर हीअ त आइनी तौर ते कानूनी तौर ते जेकी असां सां नाइंसाफ़ी थिए थी, हीअ त असां कानूनी जदोजहद करे रहिया आहियूं। त बाबा ही अफगानी गैर कानूनी हिते रहनि था। हिननि जो मुद्दो 30 जून ताईं हिते पूरो थी चुको आहे। हिननि अफगाननि खे हिन जा जेके पठान ॿार पिशावर में आहिनि उन्हनि खे धिके कढण लाइ तयार आहिनि। पंजाब जी गवर्नमेंट में नोटिफिकेशन कढी हिननि जी मिल्कियत ख़रीद करण ते, हिननि जी नौकरी ते बंदिश हली आहे, पर सिंध जा हुकुमरान गाफ़िल आहिनि।
सिंध जा हुक्मरान मुतालबा था कनि तन खे कढियो वञे क़ाबिल शर्म ॻाल्हि आहे हुकूमत में वेही तव्हां मुतालबो था कयो अरे बाबा ही कराची खां वठी कश्मीर ताईं हर ॻोठ में अफ़गानी वेही आहिनि कल्ह जॾहिं हिते असां मीरपुर ख़ास में वेठा हुआसीं हिते बि हिते जा माण्हू पंहिंजी ज़मीनुनि जा कागज़ खणी आया दादा असांजे ज़मीनुनि ते अफ़गानी कब्ज़ो कयो वेठा अरे हुकुमरान टिजो अञा ॾींहं खां जॾहिं अफ़गानी बंदूक जे ज़ोर ते तव्हांखां तव्हांजे वोट जो हक़ बि कंहिंसे छॾीनि तव्हांखां तव्हांजो हक़ हुकुमरानी बि कंहिंसे छॾीनि ऐं तव्हांजे असेंबलियुनि में इहे तव्हांजे मथां हुकूमत कनि जेकॾहिं तव्हांजो इहो हाल आहे ही जंग असां जेकी विड़ो पिया था ही जदोजहद जेकी असां कयूं पिया था असां क़ौम परस्त अॼु जीअं असांखे मुंहिंजी भेण चयो त हाणे त असांखे कब्रुनि में असांजा मसाण सलामत कोन्हनि कि असांखे कब्रूं न थियनि मुंहिंजी भेण हिननि क़ौमी तहरीक जे कारकुननि पंहिंजे ज़िंदगियुनि जा जानियुनि जा नज़राना ॾेई वतन खे जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि खे मोह ॾिनो आहे कहिड़े सिंध जे मसइले ते क़ौमी तहरीक गाफ़िल रही आहे सिंध जे पाणी जो मसइलो हुजे सिंध में दारनि जी आबादकारी जो मसइलो हुजे सिंध में कूड़नि शनाख्ती कार्डनि जो मसइलो हुजे सिंध जी वाक़िअत जो मसइलो हुजे क़ौमी तहरीक जा कारकुन पंहिंजी ज़िंदगियुनि जो जानियुनि जो नज़रानो ॾेई बुख में उञ में रोडनि ते रस्तनि ते वेही जिदोजहद करे रहिया आहिनि पुछो त तव्हां उन्हनि खां जिन खे तव्हांजे जा हिंदू ॿाहिरि खड़ो करे वोट ॾेई पैसा ॾेई ताक़तवर करे रहिया आहिनि मूंखे ॿुधायो त मुंहिंजे हिंदू ॿाहिरि कहिड़नि वोट जी ताक़त ॾिनी आहे अॼु घणो करे मूंखे शिकायत मुंहिंजे हुननि हिंदू ॿाहिरि खां आहे जेके बि उन्हनि सरदारी माफ़िया ऐं उन्हनि ज़ालिम जागीरदारनि सरदारनि सां गॾु बीठा आहिनि पर क़ौमी तहरीक जे कारकुननि सां गॾु कोन्हनि क़ौमी तहरीक जी कारकुन जा कारकुन सां गॾु आहियूं हमेशह इहो चवंदा आहिनि त बाबा तव्हां पाण में गॾु त थियो कहिड़ा मसइले ते सिंध जी क़ौमी तहरीक गॾु न रही आहे सिंध जी क़ौमी तहरीक सिंध जे हर मसइले ते जीअण ऐं मरण जे मसइले ताईं गॾु रही आहे गॾु रहंदी ऐं वतन जी दिफ़ा कंदी रहंदी पर उहे गाफ़िल उहे नालाइक जेके असांजा हुकुमरान आहिनि जिन जी तरजीह में सिंध कोन्हे जिन जे ज़मीर ऐं ख़मीर में सिंध कोन्हे जेके सिर्फ़ सिंधियुनि खां वोट वठी इक़्तिदार जा मालिक थी असांजी मईशत खे लुटींदा रहनि था असांजे वसीलनि खे लुटींदा रहनि था उहे भाङे भाई वारा आहिनि अफ़गानियुनि सां उहे भाङे भाई वारा आहिनि बर्मियुनि सां उहे भाङे भाई वारा आहिनि सभिनी उन्हनि कुवतुनि सां जेके सिंध सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि पीपुल्स पार्टी सिंध जो सदर निसार थोरो त चवंदो रहियो आहे त बर्मी बंगाली हिननि खे असां शनाख्ती कार्ड ॾींदासीं हा इहो ज़रूरु थियो आहे त क़ौमी तहरीक जो नज़रियो क़ौमी तहरीक जो फ़िक्र अॼु बिलावल ज़रदारी खे सम्झ में आयो आहे त बिलावल ज़रदारी चए थो त सिंध को बैन अल-अक़वामी यतीम खाना नहीं बनाया जाए मुराद अली शाह चए थो त सिंध खे पाकिस्तान जी कॉलोनी न सम्झो वञे इहा असांजे जीएमसी जे नज़रिये जी फ़तह क़ौमी तहरीक जे कारकुननि जे नज़रिये जी फ़तह पर सभु न आहे पर सभु न आहे अॼु हू असांजी ॻाल्हि जेकी कनि था पिया उहे वरी को न को कंप्रोमाइज़ कंदा पंहिंजी करप्शन खे बचाइण जे लाइ ख़बरदार रहो हिन खां हीअ जेकी जिदोजहद शुरू कई आहे असां हिन को 2 ॾींहंनि जी जिदोजहद आहे न को 2 महीननि जी जिदोजहद आहे हीअ सालनि जी जिदोजहद आहे जंहिंजे लाइ क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं संजीदगीअ सां हलणो पवंदो साबित क़दम बि रहणो पवंदो सॼी क़ौम खे गॾु करणो आहे हीअ असां रायनामा ठाहिण लाइ निकिता आहियूं पहिरें सितंबर असां रायनामा ठाहियूं था त पंहिंजी क़ौमी तहरीक खे गॾु कयूं पंहिंजी पार्टी खे गॾु कयूं सेप्टेंबर ताईं असांजो सॼी सिंध में हीअ बुख हड़ताल जो सिलसिलो रहंदो इन दौरान असां अक़वाम मुत्तहिदा खे ख़तम करंदा रहासीं असां यूनाइटेड नेशन जे ॿियनि मुल्कनि सां डेलीगेशन जे सूरत में मिलंदा रहंदासीं भई हीउ घणो रुपो कमु आहे हिन में असांजे सिंध जे दानिश्वरनि जेके दानिश्वर धरती खे पंहिंजी माउ सम्झनि था सिंध जा अदीब जेके सिंध खे पंहिंजो वतन सम्झनि था सिंध जा मोहबतन गैरतमंद माण्हू जिन खे सिंध जे ईंदड़ नस्लनि जो फिक्र आहे
उन्हनि खे असां सां गॾु बीहणो पवंदो, असांजी रहनुमाई करणी पवंदी, असांजी क़यादत करणी पवंदी। असां त कारकुन आहियूं, असां त सरफरोश आहियूं, असां सभिनी उन्हनि लीडरनि जे पोयां बि हलण लाइ तयार आहियूं जेके सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि, सिंध खे पंहिंजो वतन सम्झनि ऐं सिंध जे हिन संजीदा मसइले ते असां सां गॾिजी जिदोजहद कनि, असांजी क़यादत कनि। ऐं असां तव्हांखे यकीन था ॾियारियूं मीरपुर खास जा दोस्तो साफ़ ई ॿाहिरो ही जेको मसइलो जेको असां खयो आहे अफ़गाननि ऐं गैर मुल्कनि जी वतन जी वापसी जो, हीउ असांजो आइनी कानूनी हक़ आहे त असां पंहिंजे वतन खे गैर मुल्कनि खे बर्दाश्त न कयूं। ऐं तव्हां कारकुननि जे मथां बि ज़िम्मेवारी आहे त तव्हां पंहिंजे पाड़नि पंहिंजे महलनि में निशानदेही कयो त कहिड़े ॻोठ में, कहिड़े शहर में, कहिड़े पाड़े में गैर कानूनी तौर ते इहे माण्हू रहनि था, उन्हनि जूं लिस्टूं ठाहियो। असां तव्हां सां गॾिजी हलंदासीं, उन्हनि जे मथां फ़रियाद दाख़िल कंदासीं, पर साॻिए वक़्तु तव्हां पुछाणो कयो सूबाई असेंबली जे मेंबरनि खां, क़ौमी असेंबली जे मेंबरनि खां, सिंध हुकूमत खां त तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे। उन्हनि खे बि इहो नोटिफिकेशन कढणु घुरिजे जी पंजाब हुकूमत नोटिफिकेशन कढी हुननि जी मिल्कियत ते चोर ते बंदिश आहे, हुननि जो शनाख्ती कार्ड ठाहिण जो हक़ खसियो आहे। ये सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं जेकॾहिं तव्हां वाकई सिंध जा निम कैलाली हुकुमरान आहियो त पोइ अमली तौर ते नोटिफिकेशन जारी कयो जंहिंमें गैर मुल्की गैर आइनी तौर ते अफ़गान समय जेके रहनि था उन्हनि जी मिल्कियत ते बंदिश, उन्हनि जे शनाख्ती कार्ड जे बंदिश, उन्हनि जे वोट ॾियण ते बंदिश, उन्हनि जो कंहिं बि सियासी जमायत में शामिल हुजण ते बंदिश थी वञे। छाकाणि त हिते जेकियूं वफ़ाक़ परस्त जमायतूं आहिनि, उहा पीटीआई हुजे, पीपुल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीग हुजे, उन्हनि सभिनी जी तरजीहात में सिंध कोन्हे। उहे वोट जी लालच में उन्हनि अफ़गान सां बि गॾनि, बर्मिन सां बि गॾनि, बंगाली सां बि गॾनि। मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां अफ़गानी जे इशू ते पख्तूनख्वा जा मौलवी बि गॾु आहिनि, क़ौम परस्त बि गॾु आहिनि, उन्हनि जूं मज़हबी जमायतूं बि गॾु आहिनि, उन्हनि जूं मर्कज़ परस्त सोच रखंदड़ जमायतूं बि गॾु आहिनि। उहे चवनि था त सभु अफ़गानी सिंध में हुजो पर पेशावर में न हुजो। तव्हां हिन जो सोच जी मज़बूत कयो त जेके माण्हू तव्हांजे वतन में तव्हांखे अक़ीदत में तब्दील करण जे लाइ कोशिशूं कनि था, उहे कहिड़ी बि जमायत में हुजनि, उहे तव्हांजा दुश्मन आहिनि, उन्हनि खे पंहिंजो दुश्मन तसवुरु कयो। ऐं पाणे जेकी जिदोजहद शुरू कई अथऊं इंशाअल्लाह ताला हिन जिदोजहद में साबित क़दमी सां, संजीदगी सां, कमिटमेंट सां पंहिंजे वतन जी मालिकी कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला अफ़गान समेत समूरनि गैर मुल्कनि खे सिंध मां निकाली ॾियण में कामयाबी ॾींदासीं।